सदा ही साथ की गदी पूरा ढोग ना ढोलिया ना ही संग सूद काबिल एहतराम भारतीय मुअज़्ज़िज़ मेंबर या सीनियर्स मोहतरम साईं मुख्तारम मेंबर साहब हकीकत इहा आहे त जेका राय मां हिते ॾींदुसि ओरल मुंहिंजी शायदि एतिरी वर्थ न हुजे जेकॾहिं थियणु ईअं घुरिजे हा कि इहो प्रोफार्म आहे लिखत में जेकॾहिं हुजे हा त साईं हे ओपिनियन आहे ऐं उहे लिखत में जेको पेपर आहे उहो डिस्ट्रीब्यूट थिए हा सभिनी मुअज़्ज़िज़ बार जे मेंबरनि उहे पंहिंजी राय जेका आहे उनजो इज़हार सुठे नमूने सां ऐं बहितर नमूने सां करे साईं जे हवाले कयो। बहरहाल सिंध सां जेकी तारीख़ में बैदन थिया उनमें पक सुञाता पंजा हुआ धारनि सां गॾु धारे में सो इहा आलमी आश्कार शयूं आहिनि। डिज़ास्टर सिंध सदियुनि खां भोॻियो आहे। सिंध हर दौर में तकलीफ़ुनि मां गुज़री आहे ऐं हर दौर में सिंध नओं जनम वरितो आहे। हीउ जेको डिज़ास्टर हिंसा मेहर दादू इन में आयो इहो एॾो वॾो डिज़ास्टर आहे जो उहे माण्हू अॼु ॾींहं ताईं रीएस्टेब्लिश न थी सघिया आहिनि। उन्हनि जूं तकलीफ़ूं उहो ई माण्हू ॼाणे सघे थो उन अहसास मां उहो ई माण्हू गुज़री सघे थो जेको पाण खे जो शायदि आहे जेको पाण उते वियो आहे जेको पाण उन क्रासिस मां गुज़री आहे। साईं वारनि जी जेका कोशिशि आहे त ॾाढी घणी कोशिशि आहे। प्री प्लान थियणु घुरिजे शेड्यूल थियणु घुरिजे त बाबा हाणे ईंदड़ जेका आफ़त आहे उनखे छा करणु घुरिजे उनखे कीअं रोकिजे उनजे लाइ माना साईं वारा जी जेका कलेक्शन ऑफ थाट्स ऑफ वेरियस पीपल आहे उहे आहे। पर मां सम्झां थो त मेयरली कलेक्शन ऑफ थाट्स वुड बी सफिशिएंट आर नॉट। ऐं छा उहो मां जेका राय रखां थो मुंहिंजी राय जी कहिड़ी हैसियत हूंदी मां जेका हिकिड़ी राय ॾींदुसि वेदर दैट विल बी इम्प्लीमेंटेड आर नॉट दी हायर अथॉरिटीज़ ताईं उहा प्रैक्टिकली हिते हिन समाज में इहो थियो आहे त जिते ॿोॾ आई उन्हनि माण्हुनि जोरी में जेको वाक़ियो थियो उन्हनि ॾींहुं राति हिकु करे उन्हनि उनखे तारीख़ पंहिंजी ठाही पंध ते रफ़क़त पंहिंजी साख बचाई बाक़ी सिंध जी साख बचाई त अहिड़ी रीति उन्हनि वटि मूंखां वधीक फ़ाइदा हूंदा जेके माण्हू इन बंद में ॾींहुं राति उते हुआ ॾींहुं राति मिटी धोई ॾींहुं राति मिटी जा पाचका भरे इन पाणी खे बंदि कयूं उहे वधीक प्लान करे सघंदा हूंदा त छा कजे फ्यूचर में हिन जोही वारे मामले में पेंशा वारे मामले में। सो अपार्ट फ्रॉम ऑल दीस थिंग्स मां हिकिड़ी जेका गुज़ारिश कयां त सॼे पाकिस्तान जी जेका बजट आहे एजुकेशनल बजट उहो सवेल साईं न्यास सां गॾु त उहा 35 अरब आहे जॾहिं त बेनती इनकम सपोर्ट प्रोग्राम जी जेका बजट आहे उहो 450 अरब आहे। हाणे तव्हां गुरबत एडिकेट करणु था चाहियो या एजुकेशन खे अपग्रेड करणु था चाहियो माण्हुनि में शौर आणणु था चाहियो या पहिरीं तव्हां चाहियो था त माण्हुनि खे हथ में किश्तो ॾियो। इन जो जेको बि कमु आहे थियणी घुरिजे उन जे बारे में मूंखे थोरो ऑलरेडी इंट्रोडक्शन हुजे हा मूं वटि हिकिड़ी इंट्रोडक्टरी हिकिड़ी पेज हुजे हा कापी हुजे हा जेका डिस्ट्रीब्यूट थिए हा डॉक्टर साहब जी हा उहा सभिनी नौजवाननि खे बाद जे मेंबरनि खे ॾिजे हा ख़बर आहे छा
माना मूं हुनजे बारे में न पढ़ियो आहे पर्सनली, मां मूंखे ख़बर न आहे त हिन जो हिन खां अॻु में कहिड़ो कमु थियल आहे ऐं हीअ NGO किथे किथे कमु पई थी करे ऐं जिते जिते हिन कमु कयो आहे उहो कहिड़ो कमु पियो थिए, सो इन जे बारे में मां अनअवेयर हुउसि। पर डिस्पाइट ऑफ ऑल दीज थिंग्स होप जेका शइ आहे, होप इहा तमामु घणी शइ आहे ऐं होप जो हिकु तमामु शानदार एग्ज़ाम्पल इहो आहे त तव्हां ॾिठो आहे त जेको सीन हूंदो आहे उहो जंगल जो सरदार हूंदो आहे, हालांकि ताक़तवर न हूंदो आहे। ताक़तवर हिन खां वधीक हाथी आहे, ताक़तवर हिन खां वधीक जिराफ़ आहे, जिराफ़ हूंदासीं, ताक़त में जिस्मानी हाथी लचाणे पर शींहं वटि हिकिड़ी शइ आहे, उहो आहे